नासरिन चंबड़ वेझो चौपाए माल जे वाड़े ऐं घर खे बाहि लॻी वई आहे, जंहिं जे नतीजे में 5 मेंहियूं सड़ी मरी वयूं आहिनि, जॾहिं त घर अंदरि पयल समूरो सामान सड़ी रख में तब्दील थी वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अशरफ मंगरियो। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा पानी नाज़रीन के एक अफ़सोसनाक वाक़े का आगाह कंदो हलां त चंबड़ वेझो मिसन थाणे अधु ॻोठ नबीबख्श कास्केली में पोरियत मोलाबख्श कास्केली जे चौपाए माल जे वाड़े जे घर के परसरार तौर ते बाहि लॻी हुई, जंहिं सबबि पोरियत जो भलोड़ नस्ल जूं 5 मेंहियूं सड़ी मरी वयूं, जॾहिं त 3 मेंहियूं सड़ी ज़ख़्मी थी पियूं। संदसि घर के बाहि लपेट में अची वियो समेत अलॻि अलॻि सड़ी रख थी वियो। पोरियत जूं न्याणियूं जेके चौपाए माल के पालींदियूं हुयूं, जेके पंहिंजूं मेंहियूं ॾिसंदे ॾिसंदे बेहोश थी वयूं, जिन जी हालत इंतहाई ख़राब आहे ऐं पोरियत मोलाबख्श जो चवण आहे त लाखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मुतासिर पोरियत दाइंदे मेरान टीवी खे ॿुधायो त बाहि जे इतला बावजूद फायर गाॾी न पहुती, ॾिसंदे ॾिसंदे सभु कुझु सड़ी वियो। असांजो 50 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॿिए पासे मेरान टीवी जे रिपोर्टर अशरफ मंगरियो असिस्टेंट कमिश्नर चंबड़ अहमद ज़रदारी सां राब्तो कयो जो चवण असांखे बाहि जो इतला न ॾिनो, अवां कॉल कई आहे, फायर गाॾी जेका आहे उहा मोकिलियां पियो पोरियत जे लाइ ऐं डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा लिगारी टंडोलियार खे नोट करायां थो ऐं कोशिशि कंदुसि त हिन जी माली मदद कई वञे ऐं पोरियत मोलाबख्श कास्केली जो चवण ॿिए पासे असांजो जेको चौपाए माल आहे उहो जेको सड़ी मरी वियो ऐं परसार तौर ते बाहि लॻी। ऐं ॿिए पासे इहो बि तव्हां ॿुधाईंदो चंबड़ जी फायर गाॾी जेका आहे चंबड़ तालुके में किथे बि बाहि जो वाक़ियो पेश अचे थो उते जेको सो नथी पहुचे ऐं चंबड़ जेको टाउन आहे उहो करोड़ रुपयनि जो दर्जो रखे थो ऐं करोड़ रुपए जी बजट अचे थी। उन जे बावजूद बि जेका फायर गाॾी आहे उहा पोइ नाकारा बणियल आहे। हीउ वाक़ियो जेको आहे अॼु चंबड़ वेझो मिसन थाणे हद में पेश आयो। ॻोठ नबीबख्श कास्केली में पोरियत मोलाबख्श कास्केली जे चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻण करे 5 भलोड़ नस्ल जूं मेंहियूं पूरे सड़ी मरी वयूं ऐं 3 मेंहियूं जेका उहे पूरे ज़ख़्मी थियूं, जिन जी बि जेका हालत आहे ख़राब आहे ऐं डॉक्टर उते जेको घुरायो वियो उन जो चवणो त मेंहियूं जेके आहिनि तव्हांजूं जेके हाणे न बची सघंदियूं उहे जेको तव्हां जा त हिननि खे जेको सीट ॾेई छॾियो या कासाई जे हवाले कयो। जी अशरफ मंगरियो, महिरबानी अव्हां जी।